नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे गॾाब का ख़बर ॾींदा आहियूं। 26 दिसंबर जी राति सिविल कपड़नि में हैदराबाद पुलिस धाड़ेलनि वांगुरु दरवाज़ा तोड़े घर में दाख़िल थी चादर चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे घर भातियुनि खे यरगमाल बणाए लियाकत मोगेरी, रजब अली मोगेरी, बाबर अली मोगेरी खे घर भातियुनि ऐं नंढड़ी ॿारनि साम्हूं तशदुद जो निशानो ॿाराए अखियुनि ते पटियूं ॿधी ऐं बाद में घर में तलाशी बहाने 80,000 रोक रक़म, मोबाइल फोनूं, ॿियो क़ीमती सामान खणी निकिता त औरतुनि ॿारनि में रड़ियूं पइजी वयूं ऐं उन्हनि ते तशदुद कंदे माण्हुनि खे खणी फरार थी विया। इन ज़ुल्म ख़िलाफ़ वज़ीर बिरोई कोट मोहम्मद मोगेरी बिरादरी जे चङे मुड़ुस सिकंदर मोगेरी, रज़ाक मोगेरी ऐं ॿियनि सख़्त एहतिजाज कंदे ॿुधायो त असांजो ॻोठु लावारिस आहे, हिन जो को धणी साईं कोन्हे, इन करे पुलिस जी बदमाशी उरूज ते आहे। हिन चयो त लियाकत मोगेरी, रजब अली मोगेरी, बाबर अली मोगेरी खे घरां खणी विया आहिनि। असां कराची जे थाणे में ॻोल्हंदा रहियासीं। उन्हनि वधीक इल्ज़ाम हणंदे ॿुधायो त हफ़्ते खां पोइ हैदराबाद मां नसीम नगर चौकी इंचार्ज ज़ाहिद चांडियो, अब्दुल मालिक अबड़ो असांजे छोकिरनि सां फ़ोन ते ॻाल्हि कराए 10 लख रुपया घुराया। जॾहिं असां उते नसीम नगर चौकी ते पहुतासीं त उन्हनि चयो त पैसा ॾियो, माण्हू वठी वञो। असांजे इनकार ते असांखे गारियूं ॾेई छोकिरनि खे मारण जूं धमकियूं ॾेई असांखे थाणे मां ॿाहिरि कढी छॾियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।